नाज़रीन अवां खे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त ख़ोसपुर वेझो इंडस हाईवे वटि तेज़ रफ़्तार वेन कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा ग़ुलाम यासीन मलिक ऐं मोहम्मद यूसुफ खोसो थॾे ते ई फ़ौत थी विया, जॾहिं त हिक औरत समेत 14 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाई मूजिबि इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट जे सिविल अस्पताल पहुचायो, जिते एमरजेंसी लागू कई वई। ज़ख़्मियुनि में कामरान सोहो ख़ान, ग़ुलाम असगर, अनवर गोलो, ख़ैर मोहम्मद बंगवार, अली शेर, अब्दुल बाकी, धाणी बख्श कीरियो, आज़म ऐं ॿिया बि शामिल आहिनि। औरत समेत ॿिनि ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं वधीक ॿुधायो पियो वञे त हादसो तेज़ रफ़्तारी ऐं ट्रैफ़िक जाम हुजण सबबि पेश आयो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त ख़ोसपुर वेझो इंडस हाईवे वटि तेज़ रफ़्तार वेन कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा ग़ुलाम यासीन मलिक ऐं मोहम्मद यूसुफ खोसो थॾे ते ई फ़ौत थी विया, जॾहिं त हिक औरत समेत 14 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाई मूजिबि इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट जे सिविल अस्पताल पहुचायो, जिते एमरजेंसी लागू कई वई। ज़ख़्मियुनि में कामरान सोहो ख़ान, ग़ुलाम असगर, अनवर गोलो, ख़ैर मोहम्मद बंगवार, अली शेर, अब्दुल बाकी, धाणी बख्श कीरियो, आज़म ऐं ॿिया बि शामिल आहिनि। औरत समेत ॿिनि ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं वधीक ॿुधायो पियो वञे त हादसो तेज़ रफ़्तारी ऐं ट्रैफ़िक जाम हुजण सबबि पेश आयो आहे।